औरत अड़ो चेतावनी। डहरकी में यूसी सेक्रेटरी की ज़ाल हुजण जी दावेदार औरत संदस ऑफिस के ताला लगाए छॾिया। तफ़सील मालूम कयूं था आज़म सोहरानी का। आज़म, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शायद डहरकीअ में औरत जेका आहे सोनिया, उहा उनजी दावा आहे त मुंहिंजो जेको मुड़ुसु आहे सनाउल्लाह कोलाची, उन दावा कई आहे त उनजी ज़ाल आहियां। जेको मुंहिंजो मुड़ुसु सनाउल्लाह कोलाची आहे उहो मूंखे 8 साल उनजी आउं घरवारी हुयसि, उन मूंखे हींअर छॾे ॾिनो आहे। उन खां पोइ हुई अॼु पहुची हुते सोनिया यूसी सेक्रेटरी जी डहरकी में ऑफिस ते पहुची करे उनजी ऑफिस खे ताला लॻाए ऐं यूसी सेक्रेटरी जी जेका रखियल कुर्सी हुई उहा ॿाहिरि कढी हुनजे ऑफिस जे गेट आॾो वेही रही हुनजे ऑफिस जे ॿाहिरां। ऐं ईंदड़ वेंदड़ जेके माण्हू आहिनि, जॾहिं सहाफ़ी हुते पहुता आहिनि, सहाफ़ियुनि हुन खां पुछा कयो त तव्हां केरु आहियो ऐं छो ताला लॻाया आहिनि? उन चयो त यूसी सेक्रेटरी जी ज़ाल आहियां, आउं बि ईअं सम्झो यूसी सेक्रेटरी आहियां। अचो तव्हांखे कहिड़ो कमु करिणो आहे, छा करिणो आहे? जेसि ताईं सनाउल्लाह न ईंदो तेसि ताईं आउं यूसी सेक्रेटरी बणिजी हिते ई वेठल रहंदसि। होॾां सनाउल्लाह कोलाची सां राब्तो कयो आहे। सनाउल्लाह कोलाची चयो त हिन सां मुंहिंजो परिणो न आहे थियल, पर कुझु मामिलो मुंहिंजो हिन सां हलंदड़ आहे। जॾहिं त इहो मामिलो फ़ैसिले ते रखियल आहे, ऐं कुझु ई ॾींहंनि में हिन जो फ़ैसिलो करे हिन मामले खे हल कंदुसि। पर जेका सोनिया आहे 5 कलाकनि ताईं यूसी सेक्रेटरी जी ऑफिस खे ताला लॻाए हुते वेठल रही शहरी तमाशो ॾिसंदा रहिया। जंहिंखां पोइ कुझु माण्हुनि विच में अची करे उन सनाउल्लाह कोलाची सां हुनजो फ़ैसिलो रखायो आहे, जंहिंखां पोइ उहा यूसी सेक्रेटरी जी ऑफिस मां उथी हली वई। ठीक है, वॾी महिरबानी आज़म सोहरानी अपडेट करण जे लाइ।